मालिक खां मुंह मटे विया मालिक खां मुंह मटे विया दस से छावटे विया मालिक खां मुंह मटे विया दस से छावटे विया मालिक खां मुंह मटे विया मालिक खां मुंह मटे विया दस से छावटे विया दस से छावटे विया रावण हो मोह मटायो श्री राम खां नटायो रावण हो मोह मटायो श्री राम खां नटायो रावण हो मोह मटायो वेझो कर राम खां नटायो रावण हो मोह मटायो श्री राम खां नटायो लंका पंहिंजी लुटे विया लंका पंहिंजी लुटे विया दस से छावटे विया लंका पंहिंजी लुटे विया दस से छावटे विया मालिक खां मोह मटे विया मालिक खां मोह मटे विया दस से छावटे विया हो दस से छावटे विया मोहकंस हो मटायो कृष्ण खां कंधुक पायो 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 चाऊठ पंहिंजी चटे विया चाऊठ पंहिंजी चटे विया दस से छावटे विया हो चाऊठ पंहिंजी चटे विया दस से छावटे विया मालिक खां मोह मटे विया जी मालिक खां मोह मटे विया दस से छावटे विया हो दस से छावटे विया होलिया हो मोह मटायो होलिया हो मोह मटायो पूरिया में जीव जलायो होलिया हो मोह मटायो होलिया में जीव जलायो ज्वानी पंहिंजी झटे विया ज्वानी पंहिंजी चटे विया दस से छावटे विया ज्वानी पंहिंजी चटे विया दस से छावटे विया मालिक खां मोह मटे विया
छावटेव्या डस से छावटेव्या हरना कस मोह मटायो हरना कस मोह मटायो पहला जखे रंजायो हरना कस मोह मटायो पहला जके रचायो लाशो पंहिंजो लटीव्या लाशो पंहिंजो लटेव्या रस छावटेव्या लाशो पंहिंजो लटेव्या दस से छावटेव्या जे मालिक खां मोह मटेव्या जे मालिक खां मोह मटेव्या दस से छावटेव्या भला दस से छावटेव्या दस से छावटेव्या दस से छावटेव्या प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साथ संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम पंहिंजे सिंधीअ में चवंदा सुहिणा जे मुंहुं वटींदे सुहिणा जे मुंहुं मटींदे तंहिं मां तूं छा वटींदे तोखे छा मिलंदो त जेके भॻवान खां मुंहुं मटे विया भॻवान खां जिन मुंहुं फेरियो मालिक खां जिन मत आ फेरी वण टिण पी थियनि तिन जा वेरी एॾो वॾो फ़र्क़ु पवंदो आहे वण बि कंहिंखे दुश्मन थी सघंदो आहे पर जेको भॻवान जे विरोध में हुजे त मालिक खां जिन मत आ फेरी वण टिण पी थियनि तिन जा वेरी हाणे केरु पुॼी सघंदो माण्हू संसार में पाण खे केतिरो बि अकुलमंद सम्झे जे भॻवान जे पासे मुंहुं अथसि त ख़ुशि आहे अकुल वारो आहे ऐं जंहिं भॻवान खे पुठी ॾिनी आहे उहो कंहिं कम जो इंसान न आहे उनजो इंसानी चोलो अजायो आहे प्रेम सां चओ श्री राम अॼु ॾींहुं आहे काली चौदस जो चोॾस महाकालीअ जी आहे पर ईअं हाणे काली चौदस पतो बि मञींदा आहिनि ऊंदहि थींदी आहे ऊंदहि कुझु न हूंदी आहे माता कालीअ जी उपासना कंदा आहिनि इन करे काली चौदस कारी चौदस माना कारी न महाकाली कलकत्ते वाली अच वॾनि जो वरी त ॾींहुं वधीक मल्हाईंदा आहिनि ॾियारी उते सभ खां सुठी मल्हाईंदा आहिनि प्रेम सां चओ श्री राम पर जंहिं भॻवान जे उबतो हलियो कोई बि पहिरीं पहिरीं रावण हो मुंहुं मटायो रावण मुंहुं मटायो इहा ॻाल्हि तुलसीदास रामायण में लिखी आहे मंदोदरी आई रावण जे लाश वटि जंहिं महिल मरी वियो ॾिठईं त मुंहं में मिटी पई आहे ॻाल्हाइण ॿोलाइण जहिड़ो हिसाबु कोन्हे छीं त हीअं अभिमान सां हलंदो केॾां वियो अभिमान ही दुनिया में दाइम दौर कंहिंजो रहियो ई कोन्हे प्रेम सां चओ श्री राम हर कंहिंखे हिन संसार मां हलणो आहे पर जेको भॻवान जे मुख बेमुख हूंदो आहे उनजो ॿियो हिसाबु हूंदो आहे ऐं जेके भॻवान जे सम्मुख ते हलंदा आहिनि धर्म ते हलंदा आहिनि कर्म ते हलंदा आहिनि मर्यादा ते हलंदा आहिनि उन्हनि जो जीवन वरी कुझु अजीब हूंदो आहे प्रेम सां चओ श्री राम तॾहिं मंदोदरी रावण खे चए थी रावण छा हाल राम वे मुख असहाल तुम्हारा रहा न को रण रोवन हारा
हिन रणपट जे अंदरि तुंहिंजे लाइ के रोअण वारो केरु कोन्हे, तुंहिंजे मथां रोए केरु। ईअं रोअण काई सुठी ॻाल्हि कोन्हे, पर तंहिं हूंदे बि माण्हू मरे हुन ते केरु रोए न त वरी मज़ो बि न अचे। हर को वक़्त सां ॻाल्हि ठहंदी आहे। प्रेम सां चओ श्री राम। साईं सर्वानंद महाराज हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदा, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी। हिकिड़ो संत सुबुह जो निकिरी वियो घुमण जे वास्ते, सैर जे वास्ते वञे पियो। ॾिठईं त किथां रोअण जो आवाज़ पियो अचे। रोए केरु पियो, छो पियो रोए? ॾिसां पर रोए बि अहिड़ो पियो, संत खे रोअण अची वियो हली कि ॾिसां छा आहे, अहिड़ो दर्द मां रोअनि था जो मूंखे ई पियो रोअणु अचे। ॾिसां कहिड़ी ॻाल्हि आहे। अंदरि वञे त ॾिठईं त केरु मरी विया। उनजे घर वारा रोअनि पिया। हथ त ॾेई उन्हनि खे सम्झाए वरी आयो। सुबुह जो सत्संग 3 बजे वेही रहियो, सत्संग करे ई न। अड़े महाराज सत्संग ॿुधाए। छी न, आऊं अॼु सुबुह जो घुमण वियुसि त उते हीअ ॻाल्हि ॾिठमि। छी महाराज मरंदो त माण्हू रोअंदा आहिनि न। छी पर पोइ आऊं मरां त केरु रोअंदो? हमारे ना आगे पीछे ना कोई ऊपर नीचे, रोने वाला ना कोई रोने वाली, जनाबे आली आपका क्या होगा। ॿुधाए चे आऊं जो मरां त पोइ केरु रोअंदो? महाराज पोइ जॾहिं मरंदे पाण ई रोअण वारा रोअंदा, तूं मथो छो थो खपाई? तूं पंहिंजे आनंद में कथा कर, जॾहिं मरंदे तॾहिं पाणे पिया रोअंदा। तूं हर भोर चिंता न कर। ची न, मूंखे ॾाढी चिंता आहे। आऊं जो मरां त केरु रोअंदो भाई? कोई त रोअण वारो हुजे न। त हिकिड़ी माई चवे, महाराज तूं चिंता न कर, आऊं रोअंदसि। हीअ चवणु सवलो आहे, भाई ॾुखी ॻाल्हि आहे। चए महाराज तूं चिंता न कर, तूं न मरंदे त आऊं रोअंदसि। ची पोइ रोई ॾेखार। पर उते हिकु थोरो, उते त 8-10 मायूं पयूं रोअनि। ची पोइ मां ॿियूं हेतिरियूं वेठियूं, कंहिंखे न कंहिंखे साण कंदसि। 5-7 मायूं गॾिजी करे रोअंदियूं। चई पहिरीं पुछी ईअं रोअंदियूं त हुनखां पुछी, अधी तूं रोअंदीअ? चई आऊं छो रोआं? भई अधी तूं रोअंदीअ? चई आऊं छो रोआं? अधी तूं रोअंदीअ? चई आऊं छो रोआं? ऐं चई ॾिस केरु रोए ई कोन थो, बाक़ी तूं अकेली थोरी वियो। चई पोइ आऊं महाराज हिते किराए ते मिलंदा आहिनि माण्हू रोअण वारा, किराए ते मिलंदा आहिनि, वठी ईंदसि, उहे बि रोअंदा, मां बि गॾु रोअंदासीं उन्हनि खां। तूं चिंता न कर, तूं कथा कर। चई न पहिरीं उहे माण्हू वठी अचु, उहे रोअनि ऐं ॾिसां। चई माण्हू उहे वठणु कोन थी वञे त ॿिनि खे हाणे भई कूड़ो पुछो रो त सही। त पोइ उहे मायूं चई महाराज ईअं कीअं रोअंदासीं? तूं अञा त जीअरो वेठो ऐं मरो त पोइ रहूं न भाई, ईअं वरी कीअं रहे पोइ? त महात्मा चयऊं भई हीअं सुम्हां थो, सो चादर पाए ऐं सुम्ही पियो स्टेज ते। ॼाण रो, मां ॿुधां थो। हो रोअणु लॻियो। पर खिलो था की रो था? अहिड़ो रोअणु थोरी आहे। हू रोअणु कोई ॿियो हो, उहो रोअणु कोई ॿियो हो जेको मां ॿुधी आयुसि। चवण जो मतिलबु ईअं केरु रोअंदो न आहे। पर महात्मा चयो त भई रावण जो कहिड़ो हाल थियो कि रोअण वारो ई कोन। 1 लख पोत 1.25 लख नाती, 3 रावण घर दिया न पाती। 1 लख हुनखे पुट हा त 1 लख नुंहरूं बि हुअसि, ऐं 10 पोटा अलॻि ॿिया हूंदसि, ऐं 1.25 लख वारी नाठी हुअसि, 1.25 लख धीअरूं हुअसि। रावण भाई ईमानदार माण्हू हूंदो। कृष्ण भॻवान अगरि 10 पुट ॾेई त 1 धीअ, ईअं न हो। रावण खे 1 लख पुट हा त धीअरूं घणी हुअसि। तव्हां अॼु आहियो घबरायो पिया। रावण जहिड़ा त घटि में घटि थियो जो धीअरुनि ते ख़ुशि थियो। धीअरुनि ते ख़ुशी न थींदा आहे त पोइ छा कयूं? सभु पंहिंजो मुंहुं हेठि लही वेंदो आहे, असांखे धीअ छो ॼाई, ऐं तूं ॼाई हुईं त पुट ॼाई हुईं, पोइ वरी भॻवानु तोखे धकवणी धीअ ठाहे छॾियो। ईअं कई आहे न? वीचार करण जी ॻाल्हि आहे। त
तो रावण हो राम विमुख असहाल तुम्हारा रहा न को रन रोवन हारा। ये तो के रोण वारो केर कोन बच्चो आहे तुंहिंजो ही कहिड़ो हाल आहे। शरीर माण्हूअ खे मिलियो आहे, इन जो फल हिकिड़ो ई आहे भॻवान जो भॼन। देह धरे का फल ए भाई भजिए राम सभु काम विहाई। सभु कम छॾे भॻवान जो भॼन करे, कम हूंदे कम लाहे करे न कम छॾे करे। छो ही दुनिया जा कम कॾहिं पूरा थींदा न आहिनि। इसी दुनिया का काम सब ही ना कब होगा पूरा जी। कॾहिं बि दुनिया जा कम पूरा थींदा ई कोन। चई महाराज पोइ ॾुखियायूं बि आहिनि, केॾी महिल पैसो कोन्हे, ताक़त कोन्हे। चई उहा ॻाल्हि बि कोन्हे, जिन खे पैसो हो, जिन खे ताक़त आहे, उहे बि हितां में छॾे विया। छा पियो ॿुधाए? बड़े बहादुर अनंत चल गए छोड़ के बीच अधूरा जी। वॾा वॾा बहादुर, ताक़त वारा हा, बल वारा हा, पैसे वारा हा, धन वारा हा, पहुच वारा हा, जेकी चाहिनि सो करे सघनि, उहे बि अध में छॾे विया हली। बड़े बहादुर अनंत चल गए छोड़ के बीच अधूरा जी। चिरंजीवी उमिरि न हुजे त पोइ छा कंदो माण्हू? की न वॾा वॾा चिरंजीवी, चिरंजीवी पुन इच्छाचारी, वॾी वॾी उमिरि वारा, ऐं जिन जो वरी एतिरो जॾहिं चऊं त मरूं त मरूं, न मरूं त न मरूं, पंहिंजी मर्ज़ीअ सां मरणु, उहे बि कम अध में छॾे। चिरंजीवी पुन इच्छाचारी काल किया जग झूड़ा जी। इन करे सुठी ॻाल्हि करे हींअर इते ई कम खे फिटो कर। कहे टियों नित निरंजन हो के नाम जपो नित नूरा जी। तूं भॻवान जो भॼन कर, कम खे इते ई फिटी कर। तूं चवंदे भाई पूरो कयां, तूं पूरो थी वेंदे कमु पूरो न थींदो। छा चए? तूं पूरो थी वेंदे, तुंहिंजी उमिरि पूरी थी वेंदी, पर तुंहिंजा कम कॾहिं पूरा थींदा ई कोन। अॼु ताईं जेतिरा वॾा वॾा माण्हू मरंदा आहिनि, पोइ हुन लाइ चवंदा आहिनि जेको कमु अध में छॾे आऊं पूरो कंदुसि। अरे जॾहिं उहो पिण ई पूरो न कयो, तूं वरी मथां लथो आई आहे, तूं बि हा वरी पूरो कंदे, तोखे बि अध में ई छॾिणो पवंदई। प्रेम सां चओ श्री राम। मनुष्य जन्म का एही लाह। माण्हू जनम वठे उन जो इहो ई हिकिड़ो फ़ाइदो आहे। मिल साध संगत मिल हरि गुण गाव। संतनि जे संग में मिली करे तूं भॻवान जो भॼन कर। इहो ई मनुष्य जनम जो हिकिड़ो फ़ाइदो अथई। ॿियो कोई दुनिया में मनुष्य जनम मां फ़ाइदो तोखे मिलणो कोन्हे। इन करे भगवान सां केतिरा जन्म विछड़े, बहुत जन्म विछड़े थे माधो, यह जन्म तुम्हारे लेखे। कह रविदास आस लग जीवों, चिर भयो दर्शन पेखे। रविदास महाराज चए थो साईं मूंखे त केॾो वक़्तु थी वियो आहे, तुंहिंजो मूं दर्शन कयो कोन्हे। हेॾा जन्म मुंहिंजा अॼु आई विया, हींअर हड़ई सभु ॻाल्हियूं फिटी करे ऐं हिन जन्म में तोखे पायां। इहो ई मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे। प्रेम सां चओ श्री राम। दुनिया में चइबो आहे भई तोखे शान आहे, मान अथई, त दुनिया में कुल वारो केरु आहे, शान वारो केरु आहे? जेको भॻवान खे दिलि में रखे थो। ओह पतवंत कुलवंत जीवन मुक्त, जिस हृदय भगवंत। जंहिंजे दिलि में भगवंत आहे, उहो कुल वारो आहे, पत वारो आहे, जीवन मुक्त आहे। माण्हू ई शरीर धारण करे वरी विषय भोग में लॻाए, इहा ॻाल्हि सुठी न आहे। इह तन कर फल विषय न भाई, स्वर्ग सुलभ अंत दुखदाई। स्वर्ग में स्वर्ग स्वल्प, स्वर्ग बि हिन जीव जे लाइ थोरो आहे। ईअं कोन्हे त भई माण्हू चए त हिन संसार में मां लख गॾु कया, करोड़ गॾु कया, अरब गॾु कया, खरब गॾु कया। अड़े तो जेतिरा बि गॾु कया, स्वर्ग बि मिलई न, इहो बि थोरो अथई। छा चए? पोइ वॾी ॻाल्हि कान्हे। स्वर्ग स्वल्प, स्वर्ग बि नंढो आहे। ऐं अंत दुखदाई, अंत मायने में दुख ई मिलण वारो अथई। नर तन पाए विषय मन देही। शरीर धारण करे माण्हू विषय जे पासे मन लॻे, पलट सुधा ते 60 विखुले ही। उहो मूर्ख अमृत खे छॾे ऐं ज़हर थो वठे, जेको विषयनि भोगनि में लॻे थो राम नाम खे छॾे करे। गुर सेवा ते भगत कमाई, तब ये मानुष देही पाई। इस देही को सुमरे देव, सा देही भज हर की सेव। हिन देहीअ खे, हिन शरीर खे देवताऊं बि यादि कनि था। इन करे तूं उन परमात्मा जे भॼन में हिन देहीअ खे लॻाए, त तुंहिंजे जीवन में कुझु आनंद थींदई। मानुष होता हरि भॼन। माण्हू आहे त छा करे?
उनखे हरि भजन करणु घुरिजे। माया तां कुझु दान, तोखे धन अथई, पैसा अथई, माल अथई, त तूं कुझु दान पुण्य कर। जो भन तां कुझु शीलवंत, ऐं जे तोखे जवानी आहे ऐं ताक़त अथई ओॾी महिल शील वारो थी। बाक़ी ॿुढापे में त साईं केर बि शील वारो थी वेंदो, उन में कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। ॿुढापे में तौबा करदम दर जवानी शेव ये पैगंबरी गुर्ग ज़ालिम वक्त पेरी मीशवे परहेज़गार। ज़ालिम बगड़ उहो बि ॿुढो थींदो आहे, हाणे आउं कंहिं जीव खे मारींदुमि कोन, हेॾो तोखे ताक़त हुजे त मारी न। जवानीअ में छा बि कई, इन करे जवानीअ जे अंदरि जेकर माण्हू भॻवान जो भॼन करे त पोइ जीवन में आनंद थी वेंदो आहे। जेको न माण्हू भॻवान जो नाम जपे थो, काल बि उनखे कुझु न करे सघंदो। हर हर नाम जपेंदी आहे, कुझु न कहे जमकाल, नानक तन मन हो सुखी, अंत मिले गोपाल। जीवन में माण्हू भॻवान खे पाए, भॻवान खे पंहिंजो करे इहा आहे। पर माण्हू छा कंदो आहे, हीअ माउ मुंहिंजी आहे, हीअ धर्म जी माउ मुंहिंजी आहे, हीअं सभु पंहिंजा कंदो आहे। अपने कीने तुम पित माता, अपना कीता कीना, अपना कीना कीने सुत परिवारा, अपने कीने सुत मितदारा, अपना कीना कुल परिवारा। पर भाई हिकिड़ो ख़ाली कंहिंखे पंहिंजो न कई, एक न हरि को अपना कीना, टेऊं धिक धिक है तवजी। तुंहिंजे जीवन खे धिकार आहे जो तूं भाई भॻवान खे पंहिंजो न कई ऐं दुनिया में सभिनी खे चई भई मुंहिंजा आहिनि, हीअ मुंहिंजा आहिनि। त रावण छा कयो, रावण हो मुंहुं मटायो, श्री राम खां नटायो, श्री राम खां पासरियो थियो। केरु राम जी ॻाल्हि करे उन जी ॻाल्हि न ॿुधंदो। पर साईं जेॾी महिल हुनजे मन जो निश्चय थियो त निश्चय कहिड़ो कई, अहिड़ो निश्चय उबतो कई भॻवान जे उबत हलां, त उनखे फल बि उबतो मिलियो, सुठो न मिलियो। माण्हू घणेई चवंदा आहिनि रावण जो त मुंहिंजो नालो आहे। अरे नालो आहे त सुठे में अथई की ख़राब में अथई, साईं सिधी ॻाल्हि कर न। हर भर नाले सां मतिलबु न हूंदो आहे, नालो हुजे त वरी कुझु सुठे में हुजे। ॿियो कंस हो, श्री कृष्ण भॻवान खे पंहिंजो काल सम्झंदो। अरे जेको काल खे बि पंहिंजो प्यारु करे सघंदो आहे, क्या काल खे बि पंहिंजो बणाए सघंदो आहे, अहिड़ो परमात्मा जेको तोखे काल खां बचाए, तूं उनखे काल तो सम्झी। तुंहिंजी ॿुधी खे कहाँ गई तेरी मत मारी, विष को जाने सुधा अनारी। अड़े तूं कहिड़ो मूर्ख आहीं जो ज़हर खे चईंदो हीअ अमृत आहे ऐं अमृत खे चईंदो हीअ ज़हर आहे। उबतो तोखे कीअं सम्झ में अची वियो, तुंहिंजी ॻाल्हि ऊंधी कीअं थी वई। अरे कंस चवणु लॻो कृष्ण आहे न मुंहिंजो काल आहे। अरे कृष्ण काल न आहे, इहो त काल खां तोखे बचाइण वारो आहे, तोखे अमरता ॾियण वारो आहे। तुंहिंजो काल कृष्ण भॻवानु कंहिंजो थींदो ई न आहे। जगत गुरु गोपाल श्री कृष्ण भॻवान सॼे संसार जो मालिक आहे, सॼे संसार जो गुरु आहे। वरी देवकी वसुदेव जो लाल प्यारो बाल, देवकी ऐं वसुदेव कहिड़ो प्यारो प्यारो बाल आहे जेके उनखे ॾिसी ॾिसी बलहार था वञनि। पर कंस ते बि कृपाल, जंहिं कंस ते बि कृपा कई, जेको उनखे काल पियो सम्झे उनखे बि पार करे छॾी। ऐं अहिड़े कृष्ण भॻवान खे केरु न मञे। राम भॻवान खे जॾहिं माण्हू न मञींदा त तुलसीदास चवंदो आहे यार जेको अहिड़ो राम भॻवानु उनखे छॾे करे ऐं जेको ॿिए पासे वञे थो त मूर्ख इंसान आहे। उनजी ॿुधी सफ़ा सम्झो घुणो खाई वियो आहे, अकुल ई कोन त सम्झे कोन थो जेको अहिड़े भॻवानु श्री राम खे छॾे करे ऐं ॿिए पासे निहारे थो। माण्हू जीवन में हले त परमात्मा जे पासे हले। मोह कंस हो मटायो, कृष्ण खां कंध कपायो ऐं चांउठ पंहिंजी चटे विया। पंहिंजी चांउठ ते उते ई भॻवानु उनखे मारे रखियसि। आसन ते वेठो, उते ई ॾिनईसि हिकिड़ो भाई हेठि, चई मां मरणो आहे। मरणो आहे त मर बाबा, तूं भॻवान जे संग में अची करे बि चई त मां मरां। कॾहिं कॾहिं असांखे ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे, प्रेम सां चओ श्री राम। कोई वरी सम्झाए पियो भई असांखे मारे त केरु थो, कोई बीमारी मारे, कोई विछू मारे, कोई नांग मारे, काई दुनिया जी खिट पिट मारे, धिको खाई मरूं। भॻवानु अचे मारण लाइ न, ऐं भॻवानु मारण लाइ छो अचे? भॻवानु त हिकिड़ो कमु कयो, मां ईंदो आहियां छाजे लाइ? परित्राणाय साधूनां
भगवान तोखे तारण लाइ अचे न, तोखे मारण लाइ छो अचे? तू भगवान सां वेर रखी सघी थो? तुंहिंजी मत ख़राब थी वई आहे, तुंहिंजी बुद्धि ख़राब थी वई आहे। तू भगवान सां वेर न रख, भगवान सां प्रेम रख। जे भगवान सां प्रेम रखंदे तोखे वधीक फ़ाइदो मिलंदई, वेर रखण मां कुझु फ़ाइदो न मिलंदो आहे। हिकिड़ो राजा हुजे, उन सां दुश्मनी कजे या दोस्ती कजे, तव्हां ॿुधायो? हिकिड़ो वॾो माण्हू हुजे, उन सां दोस्ती कजे कि दुश्मनी कजे? पर माण्हुनि खे सम्झ में ॻाल्हि ईंदी न आहे। उहे वॾे वॾे माण्हू सां बि दुश्मन रखी ऐं पंहिंजी मौत गॾु कंदा आहिनि, पंहिंजे मौत खे सॾु कंदा आहिनि। उन्हनि खे सम्झ न ईंदी आहे। पाण खे भले केतिरो बि सम्झ वारो सम्झनि, पर सम्झ वारा न आहिनि, महामूर्ख आहिनि। मूर्ख न आहिनि, महामूर्ख आहिनि। होलीअ हो मुंहुं मटायो, खूरीअ में जीउ जलायो। होलिका हुई हिरण्यकश्यप जी भेण हुई, प्रहलाद जी बुआ हुई। छा मन में आयुसि? भाउ खे चई तूं चिंता छो थो करीं? चई छा कयां, ई मुंहिंजो पुटु आहे, भॻवान जो भॼन थो करे। चई पोइ तूं चिंता न कर, मां हिनखे साड़े थी ॾिए। मूंखे हीअं आहे। अरे कहिड़ी तूं बुआ आई जेके पंहिंजे भाइटे खे हीअं साड़ी? भाउ जो ख़ैरु घुरबो आहे। कीअं भाई? भाइटियुनि जो ख़ैरु घुरंदी आहे। बुआ जो कमु कहिड़ो हूंदो आहे? बुओ भई हू छोकिरो भले कीअं बि हुजे, पर हे बुआ ई उबती थी बीठी। जेको माण्हू उबतो थिए फल उनखे ई मिलंदो न। कोई नंढे वॾे ते आहे ई कोन। हीउ कलयुग न आहे, हीउ करजुग आहे, ऐं सदाईं करजुग हूंदो आहे। सतयुग आहे न, उनखे बि कृतयुग चइबो आहे। तंहिंखे ख़बर आहे कंहिंखे? सतयुग जा नाला बि घणेई आहिनि, पर उनखे हिकिड़ो कृतयुग चइबो आहे। कृतयुग अलंकार भूतो गतः मांधाता च महीपति कृतयुग। सतयुग जो अलंकार भूषण हो, उनखे कृतयुग चइबो आहे। कृत माना जी हा, जेको कृत कर्म कयूं था क्रिया, ऐं हीउ कलयुग न, हीउ करजुग आहे। माना जेको करी थो उहो युग आहे। त सतयुग में कलयुग में माना में कृतयुग में ऐं हिन कलयुग में करजुग में कहिड़ो फ़र्क़ु थियो? कोई फ़र्क़ वारी ॻाल्हि कोन्हे। ईअं वरी जेको त्रेत आहे उनखे मख युग चइबो आहे। मख माना यज्ञ जो कर्म कंदो हले, उहो युग आहे। हर कंहिं जीवन में पंहिंजे कर्म कयो आहे। जंहिं सुठो कर्म कयो उनखे सुठो फल मिलंदो। बुरे काम का बुरा नतीजा, क्यों भाई चाचा? कोई खोटो कर्म करे त सुठो फल थोड़े ई मिली सघंदो? न मिलंदो। खोटे कम जो, ख़राब कम जो नतीजो ख़राब ई थियणो आहे, ऐं सुठो कमु कबो त सुठो फल मिलंदो। उनखे केरु रोके ई कोन थो सघे। होलिका खोटो कमु कई, पंहिंजे भाइटे खे साड़ण जे लाइ वेठी, पर उबतो कमु थी वियो हली। हुन पंहिंजा वही मंत्र पढ़िया, अग्नि मंत्र। अग्नि मिले पुरोहित मुन श्री राम राम जी, श्री राम राम जी, हरे 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 राम राम जी, राम 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 राम, हो राम 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 राम, राम 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 राम, श्री राम राम जी, हरे राम राम जी, श्री राम राम जी, हरे राम राम जी। हुनजो धुनी लॻायो न, मंत्र ई हेठि मथे थी हली, उलट पुलट थी हली, मुंझी पई। अहिड़े मंत्र में वरी हिकिड़ो हिसाबु हूंदो आहे, जे उलट पुलट थिए त उनखे ई साड़े छॾे, सड़ी वई। हिकु ॿी बि ॻाल्हि ॿुधाईंदा साईं जन हिन में, की हुनखे हिकिड़ी चादर हुई, अग्नि देवता ॾिनी भई हीअ पाए वे त तूं न सड़ंदीअ। ऐं वरी भॻवान जो कमु उल्टो थी वियो। अची जोर सां हवा लॻी,
त हुन चादर लही वई, झले कोन सघी चादर खे। उहा चादर वञी पई पहला जे मथां, पहला जी बचियो, इहा सड़ी वई आहे। जिते बि ॻाल्हि खोड़ो भॼियो, किथे बि हिसाब किताब ठाहे सघिबो आहे। पर भाई हुन होलिका छा कयो, होलीअ हो मुंहुं मटायो, खूरीअ में जीउ जलायो, जवानी पंहिंजी झटे विया। केतिरी पहलवान हुई, केतिरी ताक़त वारी हुई, केतिरी जवान हुई, पर जवान बवान सभु गुम थी विया हली। ज़बान ई न हलियसि, जवानी छा कंदी, हाणे ज़बानी सभु गुम थी वई हली। वरी पहला जो पीउ हो, पुट खे त न मारे सघे, भॻवान अहिड़ो कोई हिसाब ठाहियो आहे। छा बि करे पुट ऊंधो हले सऊं हले, पर पीउ जो एतिरो दम न थींदो आहे जो पुट खे हीअं मारे सघे। असांजे संस्कृत में हिकिड़ी ॻाल्हि सम्झायल आहे, विश्व वृक्षोपि संवृद्ध्य मूढ़ोपि तस्य चेतुम नारहति। भाई मूर्ख इंसान हुजे, उहो बि पंहिंजे वण सां, पंहिंजे हथ सां ज़हर जो वण लॻायो, उनखे चईसि कट, चई यार मां पाण पंहिंजे हथनि सां लॻायो आहे, उहो न कटे सघे। त पुटु आहे न, पंहिंजो ई वण पोखियल आहे, उनखे मारे न सघे। ऐं पहला जॻह साम्हूं ॿियारी, हेॾा छिते बि किथे आहे तुंहिंजो राम, जेको तूं चईं थो त पहिरीं उनखे मारियां पोइ तोखे, हाणे तूं इनखे ई मार न खणी बीठो अथई अॻियां। चई न, पहिरीं राम खे मारे पोइ पुट खे न मारे सघे, पुट खे कीअं मारबो, भले उबतो हले की सुबतो हले, प्रेम सां चओ श्री राम। हर नाकस हो मुंहुं मटायो, पहलाज खे रंजायो, लाशो पंहिंजो लटे विया। अहिड़ो हिसाब थी वियो जो केरु अॻियां साम्हूं अचे ई न, लाश ईअं पियो आहे। ऐं श्री हरि विष्णु भगवान नरसिंह जे रूप में हो ईअं करे रहे, ऐं सभु परे भॼी विया हली। हाणे अचो खणो भाई, तव्हांजे राजा जो लाश आहे, खणो। केरु वेझो अचण लाइ तयार ई न हो। देवताऊं, संत, राक्षस त अलाए केॾा केॾा भॼी विया हली। कंहिंजी जेॾी महिल पंहिंजे सिर ते ईंदी आहे न, त केरु कंहिंखे निहारींदो ई कोन्हे। इहा ॻाल्हि हमेशह पकी आहे, प्रेम सां चओ श्री राम। उनजो लाश उते ई पियो आहे, हीअं रत वहेसि पियो, पेट भॻवान हीअं हू हणी करे न हीअं विधई, हीअं विझी करे हीअं झिकियईंसि त सॼा आंडा ॿाहिरि अची वियसि हली, ऐं भॻवान ते फिटी करे छॾीसि पट ते। हाणे उनखे खणे केरु, कोई हुजे न, आहे कोई बचाइण वारो, दुनिया में केरु न बचाईंदो आहे। संत महात्माऊं आया वेझो, पहला जॻह चयनि तूं वञ आरती खणी। चई न न, मां त डपु थो लॻिया, अलाए छा आहे, शेर जो मुंहुं लॻो पियो आहे। केरु वियो कोन्हे। चवण जो मतिलबु भॻवान खां मुंहुं मटींदो त माण्हू जी हालति ख़राबु थियणी आहे। इन करे जेको भॻवान खे यादि करे थो, परमात्मा खे यादि करे थो, उन खे आनंदु आहे। श्री राम जिनी सा संगिया, श्री राम जिनी सा संगिया, जय श्री राम जिनी सा संगिया, श्री राम जिनी सा संगिया, बीतल बन तिन खे तंगिया, बीतल बन तिन खे तंगिया, बीतल बन तिन खे तंगिया, बीतल बन तिन के तंगिया, श्री राम जिन्हीं सा संगिया, श्री राम जिन्हीं सा संगिया, श्री राम जी जिनखे ओट अथई, श्री राम जी जिनके ओट अथई, जम जी तिनखे चोट न थई, श्री राम जी जिनखे ओट अथई, जम जी तिनखे चोट न थई, जम जी तिनखे चोट न थई, ओ बीजम जी तिनके चोट न थई, उहे घो
थई ओहे ओटन जा बि गोट अथई हिक नाम जिनी सां नंगिया हिक राम जिनी सारंगिया श्री राम जिनी सां संगिया श्री राम जिनी संगिया बीतल बन तिनखे तंगिया शीतल बन तिनखे तंगिया परमात्मा मिलियो भगवान मिलियो त पोइ काई बि इच्छा बि वरी माण्हू खे रहंदी न आहे तलब रहंदी न आहे छो काई तंगी बि न हूंदी आहे कंहिं ॻाल्हि जी कमी बि न हूंदी आहे भगवान मिलियो सभु कुझु मिली वेंदो आहे पर हिकिड़ो वरी उबतो करे छॾियो सभु कुझु मिले ऐं भगवान न मिले माना कुझु न मिलियो ऐं कुझु न मिले भगवान मिले माना सभु कुझु मिली वियो चवंदा आहिनि भई वॾो राजा जो जंहिं ते हथु थियो हुनखे कहिड़ी ॻाल्हि जी कमी रहंदी आहे सभु कुझु हाज़ुर हुनखे कंहिं ॻाल्हि जी खोट रहंदी कान हुनखे सभु कुझु मिली वेंदो आहे श्री राम सां जिन लिवलातिया श्री राम सजन लिवलातिया थी शीतल तिन जी छातिया श्री राम सजन लिवलातिया थी शीतल तिन जी छातिया थी शीतल तिन जी छातिया थी शीतल तिन जी छातिया तिन पूरण पदवी पातिया तिन पूरण पदवी पातिया तिन पूरण पदवी पातिया तिन पूरण पदवी पातिया श्री राम सदा सर्वंगिया श्री राम सदा सर्वंगिया श्री राम जिनी सां संगी श्री श्री राम जिनी संगी प्रेम सां चओ श्री राम थी सघे थो असांजी जीवनीअ में इहा ॻाल्हि लिखियल हुजे हैदराबाद में हिकिड़ो महात्मा भगवान दास रहंदो हो साईं जन शायदि ॾिठो या उन वक़्त में उन वटि विया बि हा हिकु दफ़ो उहो महात्मा भगवान दास सत्संग कंदो त ईअं सॼो हाल भरिजी वञे खोड़ माण्हू अचनि सत्संग में ॾाढो सत्संग में उनजो प्रचार कोई ईअं आयो चई ॾिठई त वेही रहियो त उन महात्मा खे सभु माण्हू विया वेठो त महात्मा हुनखां पुछियो भई तूं किथां ॿाहिरां आयो वई हाल अहिवाल न पुछिबो आहे ऐं किथां आयो वई चई साईं आयो आहियां हिन शहर जो कोन आहियां ॿिए शहर जो आहियां रहंदे रोटी खाईंदे चईं उहो त बराबरि रोटी खणी खाईंदुमि बि रहंदुमि बि पर तव्हां वटि ख़ासि कंहिं ॻाल्हि जे करे आयो आहियां चओ भई कहिड़ी ॻाल्हि अथई चओ पुटु चईं त मूंखे मन में ईअं आहे त मूंखे भॻवान जो दर्शन तव्हां करायो संत यार तूं भॻवान जी भक्ति कर पाण ई भॻवान जो दर्शन थींदुई चई न तव्हां मूंखे भॻवान जो दर्शन करायो मां तव्हांजे ख़ासि शरण में आयो आहियां ऐं तव्हांजी शेवा कंदुमि सभु कंदुमि पर मूंखे भॻवान जो दर्शन कयो मुंहिंजे मन में ॾाढी भावना आहे श्रद्धा आहे विश्वास आहे मूंखे भॻवान जो दर्शन करायो महात्मा भगवान दास चयसि यार तोखे सची ॻाल्हि ॿुधाई न मूं ई भॻवान जो दर्शन ताईं न कयो आहे तोखे वरी किथां कराईंदुमि चई साईं तव्हां संत आहियो पाण खे लिकायो था
तारे हेतिरा माण्हू अचनि था, हेॾनि खे ज्ञान ॾियो था, पंहिंजे आनंद में रहो था, ज़रूरु तव्हां भॻवान जो दर्शन कयो, पाण खे लिकायो था, महिरबानी करे मूंखे कीअं बि करे भॻवान जो दर्शन करायो, ॿी कंहिं ॻाल्हि जी मूंखे घुर्ज कोन्हे, ॿिए कंहिं कम सां मां तव्हां वटि न आयो आहियां। महात्मा चए यार तूं सची ॻाल्हि त मां ॿुधाई, मूं ई अञा भॻवान जो दर्शन कोन कयो आहे, तोखे किथां कराईंदुसि। चई साईं तव्हां पाण खे लिकायो था, भगवान जो दर्शन तो ये मानू यहीं था अचन। दुनिया नमस्कार करती है चमत्कार को प्यारे जी, चमत्कार किन किन में होता वे है हरे अवतारे जी। जंहिंमें चमत्कार हूंदा उनखे माण्हू झुकंदो आहे, ईअं कंहिंखे झुकंदो आहे केरु? तव्हां में वॾी शक्ति आहे, करामत आहे, धणी आहियो, मूंखे महिरबानी करे लिकायो न, मूंखे भॻवान जो दर्शन कयो, मां तव्हांजी शरण में आहियां, मूंखे कीअं बि करे भॻवान जो दर्शन करायो, मां रही कोन थो सघां। अरे तोखे मां सची ॻाल्हि थो ॿुधायां भाई, मूं ई भॻवान जो दर्शन कोन कयो आहे, तोखे मां कूड़ कीअं ॻाल्हाईंदुसि? मां कयां त पोइ तोखे कराए न, मूं ई अञा न कयो आहे। चई भाउ कुझु त हूंदो न, ईअं माण्हू ईअं था मञनि, तव्हांखे मुफ़्त में था मञनि, पाण खे लिकायो था, तव्हांखे भॻवान जो तव्हां दर्शन कयो आहे, ज़रूरु कयो आहे, न त छा ॻाल्हि आहे, कुझु त हूंदो न? चई हा कुझु त आहे, इहा ॻाल्हि त आहे, कुझु त आहे। चई पोइ जेकी कुझु आहे उन मां कुझु? चई ॿियो कुझु कोन्हे, भॻवान जो दर्शन त मूं कोन कयो आहे, पर सत्संग कंदे अॻे मुंहिंजो हीउ हिरदो आहे न, इहो सड़ंदो, छाती पई जलंदी हुई, क्रोध में, ईर्ष्या में, राग में, द्वेष में, दुनिया जी खिटपिट में, गह पीअ में, आग लगी आकाश में, झरझर बरन अंगार, संतन होवन जगत में, जल मरता संसार। ही हृदय रूपी आकाश आहे, इन में बाहि ॿरी, जे संत न हुजनि हा त इहो हृदय ॿरी खाक थी वञे हा। हाणे उहा मुंहिंजी छाती जेका आहे न शीतल थी वई आहे, ॾाढी थधी लॻी पई, आनंद लॻो पियो आहे। हिते बि लिखनि था, श्री राम जी राम सां जिन लेव लातिया थी शीतल तिन जी छाती आहे, तिन पूर्ण पदवी पाती आहे, श्री राम सदा सर्वंगी आहे। भगवान सभ हंधि निवास करे थो, उनजी छातीअ में क्रोध न ईंदो, कावड़ न ईंदी, राग द्वेष, दुनिया जी सड़पच जलन ईर्ष्या, इहा उनखां परे थी वेंदो। इहो भगवान जे दर्शन जो फल आहे। प्रेम सां चओ श्री राम। जेसि ताईं असांजे मन में राग द्वेष आहे, खिटपिट आहे, गह पी आहे, असांजी छाती ॿरंदी रहे थी, तेसि ताईं अञा भॻवान असांखां बड़ी परे आहे। प्रेम सां चओ श्री राम। श्री राम में जिन विश्वास कयो, श्री राम में जिन विश्वास कयो, तिन कारज पंहिंजो रास कयो। श्री राम में जिन विश्वास कयो, तिन कारज पंहिंजो रास कयो, तिन कारज पंहिंजो रास कयो, तिन कारज पंहिंजो रास कयो, दुख नाम तिनी जो नास कयो, दुख नाम तिनी जो नास कयो, चाहे ब्राह्मण चाहे भंगिया, चाहे ब्राह्मण चाहे भंगी, भगवान जो नालो केर भी जपे, कहिड़ी भी घटि ज़ात वारो हुजे, इन सां कोई फ़र्क़ु न पवंदो आहे। भगवान ईअं न चवंदो ही घटि ज़ात वारो मुंहिंजो नाम छो थो जपे, ही ब्राह्मण आहे ही नाम जपे। न जपण वारो ब्राह्मण रावण हो, भगवान जो नाम न जपे त न जपे, पर जेकर कंहिं भंगीअ बि नाम जपियो त उनखे भगवान पारी कयो आहे। श्री राम जिनी सां साण अथई, श्री राम जिनी सां साण अथई, बे कान तिनी खे कान अथई, श्री राम जिनी सां साण अथई, बे कान तिनी खे कान अथई, बे कान तिनी खे कान अथई, बे कान तिनी खे कान अथई, पहलाज प्रभु से पाण अथई, पहलाज प्रभु से पाण अथई,
ज प्रभु से पाण अथई पहलाज प्रभु से पाण अथई हिक महर इहा जिन मंगिया हिक महरिया जिन मंगिया श्री राम जिनी सा संगिया श्री राम जिनी सा संगिया तलबन तिनखे तंगिया बीतल बन तिनके तंगिया तलबन तिनखे तंगिया बीतल बन तिनखे तंगिया बीतल बन तिनखे तंगिया बीतल बन तिनखे तंगिया श्री राम जिनी सा संगिया श्री राम जिनी सा संगिया श्री राम जिनी सा संगिया श्री